बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, ऑडियो लीक्स जी हिकु नई किस्त जेका आहे उहा अॼु जारी थी आहे। इमरान ख़ान जी हॉर्स ट्रेडिंग में मुलविज़ मुबैना तौर ते हिकु नई ऑडियो जारी थी आहे, जंहिंमें इमरान ख़ान खे इहो चवंदे ॿुधी सघिजे थो त 5 MNAs त आउं ख़रीद करे रहियो आहियां ऐं उहे 5 MNAs जेके आहिनि इंतिहाई अहम आहिनि। इमरान ख़ान उन ऑडियो लीक में कंहिंखे इहो मैसेज पियो ॾिए त हुनखे चओ, मतिलबु उसको बोलो, ईअं पियो चवे त हुनखे चओ त 5 ॿिया MNA बि ॾिए, मतिलबु ख़रीद करे ॾिए त पोइ असां वटि 10 थी वेंदा ऐं पोइ असांजी गेम जेका आहे उहा मज़बूत थी वेंदी। हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां नई जेका इमरान ख़ान जी ऑडियो लीक थी आहे, पहिरियां उहा ऑडियो अव्हांखे ॿुधायूं था, उनखां पोइ प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। कोई बड़ी गलत फहमी हो गई है कि जनाब अब नंबर गेम पूरी हो गई है। ये नंबर ऐसा है नहीं। डोंट थिंक इट इज़ ओवर, बिकॉज अब तो देखिए 48 आवर्स इज़ अ लॉन्ग लॉन्ग टाइम। इसमें बड़ी चीज़ें हो रही हैं। मैं अपनी तरफ से कई चालें चल रहा हूँ जो हम पब्लिक नहीं कर सकते। 5 तो मैं खरीद रहा हूँ ना, मेरे पास है 5 खरीदो। मैसेज देनी है कि वो जो 5 है ना, वो 5 बड़े इंपॉर्टेंट है। और उसको कहे कि अगर हमें वो 5 सिक्योर कर देना, वो वाला 5 और अगर 10 हो जाए तो हम ये गेम हमारे हाथ में। इस वक्त कौम अलार्म हुई है, यानी हर क्रॉस द बोर्ड लोग चाह रहे हैं किसी तरह जीत दें। तो इसलिए कोई फिक्र ना करें कि ये ठीक है या गलत है। कोई भी हरबा हो, एक भी अगर कोई तोड़ देता है ना, तो उससे भी बड़ा फर्क। जी नाज़रीन, मां ॿुधो त इमरान ख़ान कहिड़ी रीति हिन मुबैना ऑडियो लीक में चई रहियो आहे त क़ौम जेका आहे उहा सुजाग थियल आहे, अलार्म आहे ऐं सही या ग़लति जी ॻाल्हि न कयो, बसि क़ौम चाहे थी त कहिड़े बि तरीक़े सां असांजी फतह थिए, असां खटी वञूं। हीअ जेके मामला आहिनि हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके तजिया निगार आहिनि अॼु असां सां गॾु, हुन जो तारीफ़ असां कराईंदो हलां। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब सीनियर तजिया निगार आहिनि, अॻूणा एम्बेसडर। डॉक्टर अयूब शेख साहब आहिनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहब ऐं नसीर मेमून साहब आहिनि। इमरान ख़ान जी हिन मुबैना ऑडियो लीक खां पोइ वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन्हनि जो चवणो त इमरान ख़ान रुॻो लॉन्ग मार्च जो ऐलान करे, उनखां पोइ असां पंहिंजी हिकमत अमलीअ जो ऐलान कंदासीं, अहिड़ो सरप्राइज़ ॾींदासीं जो इमरान ख़ान कुझु बि न करे सघंदो। राणा सनाउल्लाह चयो त बर्गर फोर्स इस्लामाबाद अचे त उन्हनि जी सही तरीक़े सां असां हजामत कंदासीं। मज़म्मतुनि जो सिलसिलो बि आयो। मरियम औरंगज़ेब पारां बि मज़म्मती प्रेस कॉन्फ्रेंस कई वई ऐं शर्जील इनाम मेमून बि इमरान ख़ान जी हिन ऑडियो लीक खां पोइ पंहिंजो बयानु जारी कयो। हुन चयो त इमरान ख़ान कुर्सीअ जे करे इहो साबित थी वियो आहे त इमरान ख़ान कुर्सीअ जे करे कंहिं हद ताईं बि वञी सघे थो। इमरान ख़ान कूड़ो ऐं फ्रॉड शख़्स आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अव्हां खां शुरूआति कयूं पिया। सर, अॼोकी जेका इहा ऑडियो लीक थी आहे, सही या ग़लति, सची या कूड़ी जो फ़ैसिलो त हुकूमत खे करिणो आहे या इदारनि खे करिणो आहे, पर इन में जहिड़ी रीति इमरान ख़ान ॻाल्हाए पियो, हॉर्स ट्रेडिंग में मुलविज़ ॼाणाए पियो आहे, जहिड़ी रीति चवे पियो त क़ौम त सुजाग आहे ऐं सही ऐं ग़लति जो जी ॻाल्हि न कयो, बसि हू चाहिनि था त असां रुॻो खटूं, इथिक्स नज़र न पिया अचनि अॼोकी हिन ऑडियो लीक में किथे बि। सर, हिन जा ॿ रुख़ आहिनि। पहिरीं ॻाल्हि त हीअ जेका ऑडियो लीक थी आहे अॼु, इन ते जेके हिते असां वटि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर हिते आहिनि इस्लामाबाद में, उन्हनि फस्ट क्लास हिकिड़ी ठाही हूंदी इन ते, जेको केबल जंहिंखे उहे चवंदा आहिनि पंहिंजी ज़ुबान में, असां टेलीग्राम चवंदा आहियूं या साइफ़र तव्हां चओ, उन्हनि ठाही हूंदी पंहिंजे मुल्कनि में। ऐं उन्हनि पंहिंजे मुल्कनि खे ॿुधायो हूंदो त पाकिस्तान में जमहूरियत न आहे, जमहूरियत अहिड़े हिसाब सां हलाई वेंदी आहे ऐं उहो तमाशो जमहूरियत में थींदी आहे। माना जमहूरियत जेका आहे फॉर नेम सेक आहे, माना नाले जो जेतिरी आहे जमहूरियत। बाक़ी इन जमहूरियत में ही माण्हू जी हॉर्स ट्रेडिंग कंदा आहिनि। ऐं कोई हिन में नई ॻाल्हि बि न आहे। जीअं तव्हां अयूब खान जे ज़माने में असां बिल्कुलु नंढा हूंदा हुआसीं, पर असांखे एतिरो यादि आहे त जेॾी महिल बीडी निज़ाम थियो त बीडी निज़ाम में माण्हू भॼी विया ऐं उन्हनि खे पैसा वैसा ॾेई ऐं मोटाया आहिनि, उन्हनि खे चयो त तव्हां असांखे वोट ॾियो। हीअ रवायत पुराणी आहे, पर इमरान ख़ान ऐं ॿियनि में फ़र्क़ु इहो आहे त इमरान ख़ान पंहिंजो हिकिड़ो इमेज ठाहियो आहे, ख़ासि तौर ते जेके यंगस्टर्स आहिनि, जेके उनजा फॉलोअर्स आहिनि ख़ासि तौर ते, ऐं उहे फॉलोअर उहे आहिनि जेके मोस्टली मुतवसत तबिके सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, थोरो कंपेरेटिवली पढ़ियल आहिनि ऐं मोस्टली अर्बन एरिया जा जेके माण्हू आहिनि। त माना उन्हनि खां उमेद इहा हूंदी आहे त हू उन्हनि खे सुजाग आहे।
हाणे सवाल इहो पैदा थिए थो पियो त हिकिड़ो त हार्ड के कोर फॉलोअर आहे, हिकिड़ो आहे त जेको लॉजिक ऐं उनखे फिलॉसफी खे साम्हूं रखंदो आहे ऐं ॾिसंदो आहे त ही माण्हू जंहिं पाण खे साबित कयो आहे जॾहिं काॾे त मां मिस्टर राइट आहियां, मां मिस्टर ईमानदार आहियां, त उन लिहाज़ सां हाणे इहा ॻाल्हि कहिड़ी निकिरे थी पई त इंसान जो, असांजे नौजवाननि जो जेके 120 मिलियन असांजा जेके हिते आहिनि असांजे देश जा वासी, उन्हनि जे ते इन देश जो, इन मुल्क जो क़िस्मत जो मदार आहे। उन्हनि खे इन मुल्क ते छा भरोसो थींदो, उनखे इन जमहूरियत ते छा भरोसो थींदो, उन्हनि खे उहे सोचंदा त असां मिस्टर राइट जे करे आयासीं हिते ऐं जे ही वीडियो सही आहे। इमरान ख़ान ते चवे थो पियो त इन्हनि खे मुख़्तलिफ़ टुकरनि में जोड़े मूंखे कयो आहे, त असांजी हुकूमत जी खे बि शाबाश आहे त हुकूमत फौरी तौर ते हिनजी फॉरेंसिक कराए। इमरान ख़ान खे चवे त ठीकु आहे, असां ॿाहिरि जे मुल्कनि मां बि फॉरेंसिक कराए था वठूं, पंहिंजे मुल्क में बि मुल्क मां बि कराए वठूं, ऐं मूंखे को ताजुब न आहे त 100% इहा इमरान ख़ान जी थी सघे, छो जो हिकिड़ो रवाज आहे इहो। इन रवाज जे तहत असां ॿियनि खे ते बदनाम कंदा आहियूं न। इमरान ख़ान चवंदो आहे त ॿिया सभु चोर आहिनि ऐं ॿियनि सभिनीनि जेके माल फबायो आहे ऐं फबायो बि ज़ाहिर आहे, जेके केसिस असां ॾिठा हुआसीं उन में महसूसु थिए थो पियो त हू पाण त साफ़ ऐं क्लीन हो न, ऐं उनखे हू बि जे इन्हनि खे MPs खे या MNAs खे जेके ख़रीद पियो करे, त हू कहिड़े मॉरल ग्राउंड ते सियासत में माण्हू उन ते भरोसो कंदा। पर अलाह करे त असां में इहो सुजाग अचे, असांजा नौजवान जेके आहिनि उहे राइट एंड रॉन्ग खे उन में फ़र्क़ु महसूसु करे सघनि ऐं इन मुल्क में का सही क़ियादत अचे। छो जे ही सिलसिलो जे रहियो त जेके कॉन्स्टिट्यूशन ते भरोसो आहे असांजो, जेको कॉन्स्टिट्यूशन ते भरोसो हुअणु खपे सॼी आबादी जो, सॼी मुल्क जो, सॼे मुल्क जे आवाम जो, उहो भरोसो खजी वेंदो। ऐं जेॾी महिल उहो खजी वेंदो त माण्हू न कंहिं कानून खे हिते उन्हनि खे हूंदो त को कानून इन मुल्क में लागू थी थो सघे सही माना में, ऐं न उन्हनि खे दस्तूर ते थींदो, न उन्हनि खे रूल्स एंड रेगुलेशन ते को अहिड़ो थींदो त उनखे भरोसो थिए त ही तव्हां असां इनखे जे प्राइमा फेसी माना सतही तौर ते असां जे ॾिसूं त इहा ॻाल्हि एतिरी सीरियस नथी लॻे, छो जे हिकिड़ो रवाज पइजी वियो आहे। पर जे असां इनखे एनालाइज़ कयूं फिलॉसफिकली त ही काफ़ी डैमेजिंग आहे असांजी नई नस्ल ऐं असांजे मुल्क जा जेके माण्हू जिन्हनि खे थोरो घणो भरोसो हूंदो आहे मुल्क ते, उहो जे भरोसो पंहिंजो छॾे ॾींदा त इन मुल्क जी हालत अॻिते वञी कीअं सुधरंदी, उहो असांजे सोच खां ॿाहिरि आहे। जी, डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, राणा सनाउल्लाह साहब त चवनि था त अॼोकी जेका ऑडियो लीक आहे इमरान ख़ान जी, उन रहियल कसर पूरी करे छॾी आहे, इमरान ख़ान जी सियासत खे कफ़न पाराए छॾियो आहे। अव्हां खे छा पियो नज़र अचे अॼोकी ऑडियो रिलीज़ खां पोइ? मेहताब महिरबानी, पहिरीं त पाकिस्तान आहे हींअर हिते जेको कुझु हले पियो उन में लीक्स जो जेॾी महिल रवाजु पवणु शुरू थी वियो आहे त हाणे लीक्स जे मथां लीक्स, लीक्स जे मथां लीक्स, ऐं हाणे ई पनामा लीक्स ऐं इन्हनि सभिनी विकी लीक्स खां बि हाणे शायदि मामिलो असां वटि वधी ही ऑडियो लीक्स वारो जेको थियो आहे इहो ख़ुदि हिकिड़ो ॾाढो ख़तरनाक टूल आहे ऐं कंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदो इहो अॻिते हली करे ख़बर पवंदी। पर ख़बरदार सभिनी खे रहणु खपे त इहे ऑडियो लीक्स जेके आहिनि इहे कंहिंखे बि बख़्श कोन कंदियूं। पहिरीं जॾहिं ऑडियो लीक्स जेका आहे सिर्फ़ु शहबाज़ शरीफ़ जी आई त ॿिया ख़ुशि पिए थिया त हाणे शायदि रुॻो इहो इन्हनि ते आहे, पर तव्हां ॾिठो त यकदमि कीअं उहा इमरान सीरीज़ जी क़िस्त फिरी ऐं उन लीक्स खे जेको आहे सो ॿी लीक्स में जॾहिं तब्दील थिया त अॼु वारी हींअर जेका तव्हां ऑडियो लीक ॿुधी आहे त उहा त ॾाढी ख़तरनाक हद ताईं कंहिं शख़्स जे हक़ीक़ी अंदरूने उन जे सोच खे वाइखो थी करे। जेकॾहिं इहा सची आहे ऐं इन में का एडिटिंग कोन्हे, छाकाणि त वरी अॼु जे दौर में टेक्नोलॉजी एतिरी स्ट्रांग थी वई आहे जो ख़ुदि कोर्ट्स हाणे इन्हनि ऑडियो ऐं वीडियोज़ खे ईअं एज़ इट इज़ ॾिसी ऐं ॿुधी ऐं उन ते यकीन करे का बि डिसीशन मेकिंग जेका आहे असां नथा करे सघनि जेतिरे ताईं उनजी फॉरेंसिक जेका आहे असां नथी थिए। ऐं टेक्निकल फॉरेंसिक जेका इन्हनि जी आहे उहा बि वरी जेकॾहिं पाकिस्तान में थींदी त पोइ हिते त उहा शीशा मटिजी माखी जा थी वेंदा आहिनि, त उहा फॉरेंसिक वरी कंहिंजी करे माखी बि थी सघे थी, कंहिंजी माखी बि शराब में तब्दील थी सघे थी, त इहे बि सभु शयूं पाकिस्तान जे हिते मुमकिन आहिनि। पर मूंखे जेको सिर्फ़ु हिकिड़ी शइ नज़र अचे थी उहा इहा आहे
त पाकिस्तान जे अंदरि इक़्तिदार जे ऐवाननि जे गिर्द फिरंदड़ सियासत ऐं इक़्तिदार जी कुर्सी ते वेहण जी ख़्वाहिश रखंदड़ सियासतदान उहे पहिरें ॾींहं खां वठी करे पाकिस्तान में उन्हनि जो न को उसूल रहियो आहे, न को उन्हनि जो ईमान रहियो आहे, न को उन्हनि जो दीन रहियो आहे, न को उन्हनि जो कोई बि क़िस्म जो अहिड़े क़िस्म जी का कमिटमेंट अवाम सां त छा बल्कि पंहिंजो पाण सां बि न रही आहे। जी तंहिंजे करे इन ते इहा का हैरत न करणु घुरिजे त इमरान ख़ान जी जेकॾहिं अहिड़ी इहा लीक आई आहे त उन सां कोई वॾो हिकिड़ो को सम्झो त मुल्क अंदरि को उथली पवंदो या माण्हू उनजे ख़िलाफ़ थी बीहंदा। उनखे तव्हां अॼु ई जलसे में ॾिठो त वरी उन हिकिड़ी ॿी ऑडियो अहिड़ी क़िस्म जी हलाए करे माण्हुनि खे ॿुधायो त इहे ईअं ई नकली ऑडियोस ठहंदियूं आहिनि, को मसइलो ई कोन्हे। जी बुनियादी सुवाल इहो आहे त उहे हुकुमरान ऐं बिलख़ुसूस सियासी लीडर, पहिरियों असांजो हिकिड़ो अवामी लीडर जंहिंखे सॼो पाकिस्तान ऐं सिंध ख़ासि करे अञा ताईं उनजे शहर मां निकिरे नथी, उहो प्रिंस जे ख़ालिक मिकावले जो पोइलॻ हुयो ऐं इन ई शयुनि खे जेको आहे सो जाइज़ नाजाइज़ जे तसवर खे ख़तमु करे हर शइ इक़्तिदार जे लाइ जाइज़ खे जाइज़ करार ॾेई छॾियो। ऐं पोइ उन में केतिरियूं इहे शयूं थियूं। उन में तव्हां ॾिसंदव त जेका हिपोक्रेसी जी इंतिहा आहे उहा उन 70s खां शुरू थिए थी ऐं उहा यको पोइ हलंदी थी अचे। ऐं हाणे वरी जेका हींअर जेका हिन इमरान ख़ान जेका पॉपुलरिटी गेन करण सां गॾु अवामी शख़्सियत थी करे उभरण सां गॾु जेको हिकिड़ो ख़तरनाक टूल इस्तेमालु कयो आहे उहो आहे कूड़ खे अहिड़ो त पेश कयो जो उहो सच लॻे। ऐं उहो जेको जर्मन जेको हिटलर जो जनरल हुयो गोएबल, उनजी जेका थ्योरी मूंखे लॻे थो थी उनजो पोइ लॻाए हिन जी सॼी टीम जेका आहे उहा इन ते यकीन करे थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु जे दौर जी वरी जदीद जेका ख़ुदि असां वटि जेके असांजा ख़ासि इदारा आहिनि उहे इन शइ जी बार बार जेको आहे सो तशहीर बि कंदा आया आहिनि ऐं वार बि कंदा आया आहिनि त ही 5th जनरेशन वार आहे। ऐं उहा 5th जनरेशन वार जेका आहे उहा इन्हनि तरीक़नि सां, पुराणनि तरीक़नि सां, टैंकुनि ऐं गोलनि बारूदनि सां कोन विढ़ी वेंदी। ऐं जंहिं तरीक़े सां विढ़ी वेंदी उन में हिकिड़ो टूल इहो बि आहे। ठीकु आहे। ऐं हैरत थी थिए त उन टूल जो एॾो ख़तरनाक इस्तेमालु जेकॾहिं इन तरीक़े सां हिते थिए थो त हिन मुल्क जो मुस्तक़बिल छा थींदो। मूंखे त इन्हनि शयुनि ते गौर करण जे लाइ ऐं सम्झां थो त सॼी क़ौम खे गौर करणु खपे त आया असांखे अॼु बि अहिड़ी क़यादत ऐं उन्हनि लीडरनि जी ज़रूरत आहे हिकिड़नि खे जिन खे तव्हां करप्शन जी इंतिहा ताईं अलाउ करे छॾियो त मुल्क खे लुटे फुरे कंगाल करे छॾनि, ऐं ॿियनि खे वरी तव्हां पूरे मुल्क जे अंदरि कूड़ खे फैलाइण, कूड़ खे एतिरो त उनखे तेज़ी सां वधाइण ऐं जदीद टेक्नोलॉजी खे उन जे लाइ एतिरो त इस्तेमालु करणु जो उन में उहे हैकथॉन्स हुजनि या उहे इन क़िस्म जूं ऑडियो ऐं वीडियोज़ हुजनि। ऐं ही सिर्फ़ु ईअं कोन्हे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु जेका असां जेकॾहिं हू चए थो त इहा कूड़ी आहे त ख़ुदि हुन जा पंहिंजा जेके टेक टीम जा एक्सपर्ट्स आहिनि नौजवान जी उहे जेके जंहिं क़िस्म जूं वीडियोज़ ठाहींदा आहिनि, जंहिं क़िस्म जूं तस्वीरूं ठाहींदा आहिनि, जंहिं क़िस्म जूं स्टोरीज़ ठाहींदा आहिनि, उहे सभु जंहिं तरीक़े सां सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फैलजंदियूं उहे ख़ुदि इन शइ जी निशानदेही कनि थियूं त ही पाण जंहिं शइ जो आहे सम्झो त मास्टर ऐं उन जी टीम जंहिं शइ जी आहे मास्टर उनखे उन जे ई टूल सां फासाइण जी कोशिशि कई थी वञे। ऐं मूंखे ईअं थो लॻे त जेकॾहिं इहा सची आहे या कूड़ी आहे पर इन में इहे लफ़्ज़ त हूंदा न, जॾहिं असां खणी उहे लफ़्ज़ कटे खणी उन्हनि पाण में ॻंढे इहे जुमिला ठाहिया बि हुजनि पर इहे नंढा नंढा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि में उहे 5 ख़रीदो फ़रोख़्त जेका ॻाल्हि थिए थी उहा बि किथे न किथे कंहिं तरीक़े सां हूंदी। ऐं चाल चलूंगा जी जेका आहे त माना इन मां मक़सदु ई आहे त हिननि वटि इहा सियासत जेका इक़्तिदार ताईं पहुचाए उहा चालुनि हलण सां ई थींदी आहे। ऐं उहा चालू जेके चालू इहे सभु चालू आहिनि जेके शतरंज जे बोर्ड ते जेके माण्हू खेॾंदा आहिनि त उहे त अञा बि शतरंज जे बोर्ड ते मोहरा जेके आहिनि उहे साम्हूं नज़र ईंदा आहिनि, सिर्फ़ु अंदरि शातिर जे दिमाग़ में जेका चाल हूंदी आहे उहा नज़र न ईंदी आहे। पर हिते त ॿई शयूं ग़ाइबु आहिनि, हिते त मोहरा बि ग़ाइबु आहिनि ऐं उहा जेका चाल आहे उहा बि उनजी ग़ाइबु आहे। जॾहिं उहा लीक्स जे ज़रिए ॿाहिरि थी अचे तॾहिं थी ख़बर पए त असुल चाल हलंदड़ केरु आहिनि ऐं चालूं कहिड़ियूं था हलनि। त हक़ीक़ी तौर ते ही सॼी चाल जेका आहे उहा मुल्क, अवाम
उन जे मुस्तक़बिल इस्तेहकाम ऐं उन जी तरक़ी ऐं उन जे पैसे ऐं उन जे ख़ारजा सॼो जेको उन जो पॉलिसी इस्तेहकाम ऐं उन जा वास्ता आहिनि उन्हनि सां खेॾी पई वञे। उहो केर बि कंदो हुजे उन्हनि खे इहा ख़बर हुजणु खपे त इहे सभु शयूं जेके थियनि थियूं जी उन जो आख़िर में जेको वञी ख़मियाज़ो जेको भुॻिणो पवंदो उहो असां तव्हां ऐं माण्हुनि खे भोॻणो पवंदो जेके इन्हनि सभिनी चालुनि जो शिकार थियूं था। जी मेहता। ठीकु आहे। नसीम अहमद साहब, मां ॿुधो पिया सर? हेलो जी नसीर साहब, आवाज़ अचे पियो माना? जी अचे पियो। थैंक यू सो मच तव्हां जॉइन कयो। नसीर साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब चवनि पिया त लम्हा फ़िक्री आहे, असां सभिनी खे हिकु क़ौम थी सोचणु खपंदो। ऐं इनाम साहब जो चवणु आहे त मुल्क जो मुस्तक़बिल छा थींदो जेकॾहिं इहे ऑडियो लीक्स ऐं वीडियो लीक्स ईंदियूं रहियूं। त अव्हां खां सुवालु इहो आहे त इन्हनि ऑडियो लीक्स सां को फ़ाइदो पवंदो, कंहिंखे नुक़सानु थो पवे, कंहिंखे फ़ाइदो थो पवे, या इहो रुॻो वक़्त जो ज़ियान आहे? छाकाणि त इन खां अॻु में माज़ीअ में कुझु अहम शख़्सियतुनि जूं वीडियोज़ बि साम्हूं आयूं, पर उन्हनि जो बि को खड़ते न निकिरी सघियो आहे हिन वक़्त ताईं। ये जेके ऑडियो रिकॉर्ड थींदियूं आहिनि ऐं रिलीज़ थींदियूं आहिनि उन जो हिकिड़ो टाइमिंग जो फैक्टर इम्पॉर्टेंट हूंदो आहे। हाणे पुठियां चेस बोर्ड ते के शयूं अहिड़ी जाइ ते पहुतल हूंदियूं जंहिंखे शायदि असां हितां वेही ॾिसी नथा सघूं, त उहा उन्हनि खे ख़बर आहे त कहिड़ी ऑडियो खे कहिड़े वक़्त ते ऐं कंहिंजी ऑडियो खे कॾहिं ऐं छो रिलीज़ करिणो आहे। सो मसइलो इहो आहे ई कोन त अवाम खे फ़ाइदो थींदो ऐं अवाम खे नुक़सानु थींदो। ही सॼी जेका रांदि हलंदी आहे या हलंदी पई अचे 70-75 सालनि खां, उन में कंहिंखे ग़लतफ़हमी आहे छा त उहा अवाम जे भले अवाम जे मुस्तक़बिल खे ज़हन में रखी खेॾी वेंदी आहे। अहिड़ी का बि अॼु ताईं चुरपुर न कई वई आहे जंहिंजो बुनियादी महवर, इहे हरकतूं कंदड़नि जो महवर अवाम जी भलाई ऐं मुल्क जी भलाई हुजे। इहो त हुनजो त प्रायोरिटी ते आहे ई कोन। सो इहे टाइम असां कल्ह या टियों ॾींहुं तव्हांजे प्रोग्राम में गुज़ारिश कई त ही के ऑडियो न पहिरियों भेरो भरी वियूं आहिनि, न पहिरियों भेरो लीक थियूं आहिनि, त हू ज़रूरु कुझु थोरो पुठियां बैकअप में अहिड़ो स्टफ रखियो वेंदो आहे जेको वक़्तु सर पंहिंजो हिकिड़ो बयानु ईंदो आहे न अॻे कंहिं दौर में अख़बारनि में छपजंदा हुआ, हिकिड़ो मशहूरु चवंदी ध्यानु तलब, उन में लिखियलु हूंदो हो त हीउ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्तु सिर कमु अचे। तो हीउ वक़्तु सिर कमु आणण जे लाइ ही ऑडियो वीडियोज़ रखियलु हूंदियूं आहिनि। जॾहिं को सभ खां को घणी सरकशी करे, का तमामु घणी डिसोबीडियंस करे, चयो न मञे, त पोइ उन महल जे लाइ उनखे इस्तेमालु करिणो हूंदो आहे। सो पुठियनि बटन अथनि खां जेका बैकग्राउंड में ॻाल्हि ॿोलियूं, कचहरियूं, मामला, ॿिए वटि बहस मुबाहिसा ऐं ठहण ऐं डहण जा जेके किसा उहे कंहिं नतीजे ते न पहुता, त पोइ वक़्तु सिर कमु आणण जे लाइ रिकॉर्ड कयल ऑडियोज़ खे लीक करण जी ज़रूरत पइजी वई। सो इहा रूटीन जी शइ आहे उन्हनि इदारनि जे लाइ जेके इन हिकु ख़ासि मक़सद लाइ इहो सभु सामान सड़ो गॾु करे रखंदियूं आहिनि। ऐं उहो रुॻो इमरान ख़ान जो कोन्हे, अॻु वारनि जो बि हो, उन्हनि खां ईंदड़नि जो बि हूंदो, ऐं इहो सिलसिलो ईअं जारी रहंदो। फ़ाइदो अवाम जो कोन्हे ॾिसणो, कंहिंजी मुंडी कॾहिं मरोड़णी आहे, कंहिंजी बाहि खे कॾहिं ज़रब ॾियणी आहे, हीउ उनजो मटीरियल आहे, उन पर्पज़ लाइ ठहियलु आहे। ठीकु आहे नसीर अहमद साहब, थैंक यू सो मच तव्हां कमेंट कयो। डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हां ॿुधो पिया सर? जी जी डॉक्टर साहब, अव्हां जी छा राय आहे, छा ख़्यालु आहे अव्हां जो? जीअं नसीर अहमद साहब चयो त इहे हिकु ख़ासि वक़्त जे लाइ ऑडियोज़ रिकॉर्ड कई वेंदियूं आहिनि, त कॾहिं कंहिंजी मुंडी मरोड़णी आहे पोइ ई मंज़र आम ते अचनि पियूं। पोइ इन मां इहो मतिलबु वठिजे त इमरान ख़ान जो वक़्तु हाणे पूरो थी वियो आहे जो हुनजे ख़िलाफ़ु इहा सीरीज़ जेका आहे ऑडियो लीक्स जी उहा अचे थी पई। त मां तव्हांखे चई छॾियो आहे त साहब हाणे जबल तो लहणु शुरू थो थिए, तव्हांखे नज़र नथो अचे, नंबर 1। जी नंबर 2, साहब खे मशहूरु कयनि उहे डॉक्टर साहब थोड़ी पोजीशन चेंज कजो प्लीज़, आवाज़ कटिजे पियो अव्हां जो। डॉक्टर अयूब शेख साहब, ब्रेक ते वञण खां पहिरियां डॉक्टर अयूब शेख साहब सां ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं ऑडियो जेको आहे फ़ोन जो उहो कुझु डिस्टर्ब पियो थिए, त मूंखे ख़्यालु इहो आहे त किथे डॉक्टर अयूब शेख साहब जी फ़ोन जेका आहे उहा बि रिकॉर्ड त नथी थिए जो वक़्त ते उनखे बि लीक करे वञे। डॉक्टर साहब, अक्सर करे अव्हां ख़बरूं जेके आहिनि कुझु इंपॉर्टेंट शेयर कंदा आहियो, अॼु कहिड़ियूं ख़बरूं आहिनि अव्हां वटि? अॼोकी जेका ऑडियो लीक आहे उन खां पोइ छा थींदे ॾिसो पिया?
मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं हिनखे सॼे इमरान ख़ान जे ऑडियो लीक खे डिसाइफर कंदव न जी त उन में ॼण त इहा ॻाल्हि लिखियलु आहे त सुभाणे कंहिं ॿिए जी ऑडियो अचणी आहे। ही बैलेंसिंग हिकिड़ो गेम आहे, कॾहिं हुनजी कॾहिं हुनजी, हीअं बि सॼण वाह वाह, हूअं बि सॼण वाह वाह, हुननि जे घरां त कुझु वञे कोन थो, वेंदो तुंहिंजे घरां, वेंदो हुनजे घरां। इन करे हिकिड़ी ॻाल्हि सफ़ा सभदी आहे। ॿी ॻाल्हि इहा त मूं अॻे बि अव्हांखे चयो इमरान ख़ान साहिबु हाणे जबल तो लहे पियो, पहिरियां जबल त चढ़ंदो हो, ऐं हाणे ही जेके बि ॻाल्हियूं कंदो इलेक्शन खां अवल जेकॾहिं एहतजाज ते थो वञे, जिहाद ते थो वञे, हिटलर वारा हलफ़ थो खणाए, इन खां वॾा इन खां ॾुखिया हलफ़ लाहौर में अल्ताफ़ हुसैन साहिबु खणाईंदो। अल्ताफ़ हुसैन साहिबु चवंदो त जेको मूंखां मुनकर थींदो उहो ॼण पंहिंजी वल्दियत खां मुनकर थींदो, एॾो वॾो हलफ़ खणाईंदो। इन करे ही त ही हिटलर बिटलर हिननि जी छा आहे त डिस्क डीफ्रीज थी वई आहे, हिननि खे रिफ्रेश करणी पवंदी सॼी डिस्क। हे 1939 खां अॻिते अचनि, हाणे 2022 आहे, तव्हांजी टेक टुटी वई आहे, तव्हांजी पुठियों कुर्सी ख़तम थी वई, हाणे ख़तम थी वई त ख़तम थी वई, हुनखे सम्झो। अरबी चवंदा आहिनि त अलाह साईं खे मारणो आहे, अलाह साईं खे जीआरणो आहे। पोइ जॾहिं अलाह साईं खे मारणो आहे त रोअण जी घुर्ज कहिड़ी आहे? इन करे अरबी जनाज़े ते न रोअंदा आहिनि। इन करे अरबियुनि जी घणाई जेका आहे उहा क़बर पकी बि न ठाहींदी आहे त उहो वरी पकी क़बर ॾिसी असां ॾुख कयूं। या इन करे मां सम्झां थो त ही पकी क़बरुनि जे पुठियां पियो आहे, ही जनाज़नि जे पुठियां पियो आहे, ही मरण जूं ॻाल्हियूं थो करे। ही चए थो मां मरां त 4 ॼणा फलाणा उहे फलाणी लीक में हूंदा। अरे बाबा, ऑडियो लीक्स खे, वीडियो लीक्स खे छॾियो, पाकिस्तान खे हलायो। पाकिस्तान जी हालत कहिड़ी थी आहे, पाकिस्तान सां हिसाब कहिड़ो थियो आहे, पाकिस्तान जो अशर कहिड़ो थियो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे महताब साहिबु त पाकिस्तान सां ही सॼो अशर कंहिं बि ऑडियो ऐं वीडियो लीक्स खां सवा थियो आहे। इन जो मतिलबु आहे ही ऑडियो ऐं वीडियो लीक्स जेके आहिनि न उहे गैर अहम आहिनि। अहम मुंहिंजो मुल्क आहे, अहम मुंहिंजो पाकिस्तान आहे, अहम हिन मुल्क जा अवाम आहिनि। हिन मुल्क जे अवाम जा बस सूबा सिधा सवा गरक थियल आहिनि बरसातुनि ऐं ॿोॾियुनि ऐं बदहतियातुनि, जेके अञा रिलीफ ऐं रेस्क्यू जे चकरनि में ई फाथल आहिनि। सुभाणे उन्हनि जी जेका बदहाली ख़तमु करण लाइ मां अॼु तव्हांखे थो ॿुधायां त मूं कल्ह कंहिं एक्सपर्ट खां पुछियो, उन चयो त सिंध खे बहाल थियण में जेकॾहिं हुकूमतूं ऐं इंटरनेशनल इदारा मुकमिल सरगर्म रहिया त 10 साल लॻंदा। मां त चवां थो इन्हनि 10 सालनि जे अंदरि वरी का ॿी बरसाति अची वई, ॿी बदहतियाती थी, ॿी बरसाती लंघ हिननि न खोलिया, पोइ त सिंध जो अला हाफ़िज़ अथव। इन करे मां सम्झां थो इमरान ख़ान साहिब खे मारूज़ी हालतुनि में जेका पॉलिटिक्स जाइज़ आहे, जेका पॉलिटिक्स आइनी आहे, तव्हां ॾिसो अॼु हुनजी हिकिड़ी माई आसिया अज़ीम जे नाले सां असेंबली में वई कसम खणी, ऐं कसम खणण खां पोइ तकरीर छा कई त क़ुर पाक में लिखियल आहे अलाह जी ज़मीन ते फ़साद न फैलायो। सो मां पीटीआई जे लीडर खे चवंदमि त महिरबानी करे अलाह जी ज़मीन ते हिकिड़ा मदीने जी रियासतूं खयूं अचनि, ॿिया अलाह जी ज़मीनूं खयूं अचनि, हिकिड़ा अलाह खे नऊज़बिल्ला इस्तेमालु कनि, ॿिया मदीने खे इस्तेमालु कनि। मुंहिंजो ख़्यालु आहे इहे सभु मज़हबी चकर, इहे जिहाद, इहे ॻाल्हियूं इहे अलाह ऐं अलाह जे बंदे जे विच में हुजणु खपनि। स्टेट जो, सियासत जो हिननि सां को बि तालुक कोन्हे। ऐं तव्हां महिरबानी करे या त पाण खे मज़हबी सियासी पार्टी तौरु मुतारिफ़ करायो त पोइ ॾिसो त सॼे मुल्क मां 3 सीटूं जीअं जमायत इस्लामी खे मिलंदियूं आहिनि, 7 सीटूं JUI खे मिलंदियूं आहिनि, तव्हां सां बि पोइ उहो ई अशर थींदो। मां सम्झां थो अवाम सां सचो थियण जी घुरिज आहे, अवाम सां बहितर थियण जी घुरिज आहे, ऐं पाकिस्तान सॼे में बहितर पॉलिटिक्स करण जी घुरिज आहे। बदकिस्मती सां उहा नथी थिए। ठीक है डॉक्टर यूब शेख साहब। डॉक्टर जमील अहमद खान साहब, कमिंग बैक टू यू सर। पाकिस्तान के हलाइण जी ॻाल्हि कयो, डॉक्टर यूब शेख साहब ॾाढो इम्पॉर्टेंट जुमिलो चयो त बदकिस्मतीअ सां मुल्क खे हलाइण जी का ॻाल्हि नथी थिए। केरु ॻाल्हाईंदो सर मुल्क जे लाइ? का अहिड़ी ऑडियो त लीक कान पई थिए जंहिंमें को अॻवान मुल्क खे हलाइण जे लाइ को मनसूबो पेश कंदो हुजे या उन मनसूबे जे हवाले सां कंहिंखे रिक्वेस्ट कंदो हुजे। लॉन्ग मार्च जूं तयारियूं कयूं पियूं वञनि ऐं लॉन्ग मार्च खे रोकण जूं तयारियूं जेके आहिनि उहे कयूं वियूं आहिनि। थींदो छा मुल्क जो? ईंदड़ जेको वक़्तु आहे उन में अवां छा पिया ॾिसो? इमरान ख़ान अॼु वरी
जेल भरियो तहरीक जो ऐलान बि कयो आहे। जेल भरियो तहरीक सां का तब्दीली ईंदी? आम माण्हू जेको आहे उनजी ज़िंदगीअ में छा तब्दील थींदो सर? न, अञा वितर उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे उहा कॉम्प्लेक्स ऐं कॉम्प्लिकेटेड थी पवंदी। उन में वधीक आम माण्हुनि जी ज़िंदगी में काफ़ी अची वेंदो कॉम्प्लेक्सिटी। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त इन जो को आम माण्हू जी ज़िंदगी ते आहे पॉज़िटिव असर त को बिल्कुलु थियण जी उमेद टके जी बि न आहे, पर नेगेटिव असर जेको आहे उहो थींदो ऐं खोड़ सारो थींदो। जेके हाणे डॉक्टर अयूब साहब पिया ॿुधाइनि त हाणे सिंध जी जेका असांजी हालत थी आहे ऐं उन हालत में ख़ैर कुझु महकमा असांजा आहिनि, कुझु सियासतदान आहिनि, उन्हनि जो ठठ थी विया। उहो 10 साल ताईं जेके उन्हनि जी रिहेबिलिटेशन ऐं जेके 10 साल ताईं उनखे कंदा पैसा जेके उन्हनि खे मिलंदा या उन्हनि खे बजट एलोकेशन थींदी त उन्हनि जो गुज़र बसर जेको आहे असांजा जेको कट आहे उन्हनि जो उहो बि पियो हलंदो। इन लाइ ज़रूरी आहे त असां इन में जेकी सिविल सोसाइटी आहे उहो कुझु आवाज़ उथारे, उहो पंहिंजे डिस्ट्रिक्ट लेवल ते ऐं तालके लेवल ते को अहिड़ो को नज़र रखे कि घटि में घटि आइनो ॾेखारंदो रहे इहे जेके सिविल सोसाइटीज़ आहिनि। न त इहे जेके असांजा हुकुमरान आहिनि उन्हनि ते जेको कयो आहे असां पोयनि 20-25 सालनि में, जंहिंजो असरु हाणे असां ॾिसूं था पिया। जेको इन बोर्ड में बि जेको असरु असां ॾिठो, जेके पाणी जो लंघ जेको आहे जंहिंमें इंक्रोचमेंट उन्होंने कई है, उन हिसाब सां जेको तबाही आई ऐं जेके कट लॻाइणा पिया। त उन लिहाज़ सां तव्हांजे सुवाल जो मुख़्तसर जवाबु इहो आहे त इन में अवाम जी भलाई जी त को टके पैसे जी बि न आहे। अवाम खे नुक़सानु ज़रूरु पवंदो अहिड़ी जेकी एटीट्यूड थींदा। हाणे जेल भरो तहरीक ॾिसूं, हिन पाकिस्तान में जेल भरो तहरीक एतिरी का कामयाब कॾहिं वई न आहे। थोरी घणी जेल भरो तहरीक कंहिं ज़माने में उहो बि ज़ोरी पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ कंदा हुआ त उहे वठी वेंदा, पर जेल भरो तहरीक जंहिंजो को कॉन्सेप्ट आहे उहो कॉन्सेप्ट इन में लागू मूंखे त यादि नथो थिए पियो। अहिड़ो को कॉन्सेप्ट थियो हुजे त हुकुम जेको आहे उहो पंहिंजा उन ते बिल्कुलु ई ढेर थी पवे। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त जेल भरो तहरीक त एतिरी का वॾी ॻाल्हि न आहे हुकूमत लाइ। पर उन खां अलावा जेके इहे तयारी करे वेठा आहिनि उन में क्लैश जो ज़रूरु आहे। ऐं क्लैश जॾहिं बि पुलिस जी तयारी हूंदी आहे एतिरी, ऐं जॾहिं बि पुलिस जा 3 कार्डन हूंदा आहिनि, जॾहिं बि हुकूमत इहो फ़ैसिलो करे वठंदी आहे त इन्हनि खे नाहे अचणु ॾियणो, त असांजी जेका ट्रेनिंग आहे पुलिस जी, लॉ एनफोर्समेंट एजेंसी जी, उन में नुक़सान जो काफ़ी वॾो हूंदो आहे तासुर। नुक़सान जे थी पियो 10, 20, 25, 50 माण्हू जे मारिजी विया त पोइ मंज़रनामो ॿियो हूंदो ऐं उन मंज़रनामे में का टीं धुर जेका आहे उनखे मजबूरन अचिणो पवंदो ऐं लीक बि उन ज़माने में कमु ईंदा। उन ज़माने में जेके असां ॻाल्हायूं था पिया त सियासतदान जेके कनि था, खणी उहो PTI हुजे, ॿिया सियासतदान हुजनि, त हू जेके हशर कनि था पिया हिन मुल्क सां, त हू को हिकिड़ी जीअं असां ख़ान चार्जशीट हिकिड़ी ठाही, ओड़े हिसाब सां चार्जशीट ठाहे त ॿियो को मंज़रनामो अची वेंदो मेरे हमवतनों जो। त उन लिहाज़ सां माण्हू खे असांखे हू एंगल बि थोरो ज़हन में रखूं ऐं पोइ अलाए असां केतिरो अर्सो जेको आहे हिन मुसीबत में पिया हुजूं ऐं पोइ वरी बैक टू स्क्वायर वन ऐं ज़ीरो तां वरी शुरू कयूं। त हीउ मामिलो को तमामु कॉम्प्लेक्स मामिलो नज़र अचे थो पियो। जेके डेवलपमेंट थिए थी पई मुल्क में, उहा डेवलपमेंट कंहिं ॿिए पासे असांखे न वठी वञे, चांसिस नज़र अचनि था पिया हुनजा। त हू अहिड़ा करे न थिए, पर असांजे या प्रकार असांजा इहे रहिया जेके असां डिस्कस था कयूं, त पोइ मूंखे को ताजुब न थींदो त तयारी प्लान B जेका आहे उहा इम्प्लीमेंट थी वञे। जी मत ठीकु आहे डॉक्टर साहब, वापसि सवाल ईंदासीं। प्रोफेसर इनाम भट्टी खां कमेंट वठंदासीं। त इनाम भट्टी साहब, हीउ जेको ऑडियो लीक साम्हूं आई उन खां पोइ राणा सनाउल्लाह साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई, मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कई, ऐं इमरान ख़ान जंहिंजे ख़िलाफ़ु इहा मुबैना ऑडियो रिलीज़ थी आहे उन मियांवाली में जलसे खे ख़िताब कयो। इमरान ख़ान वरी चयो त मूंखे जेकॾहिं कुझु बि थियो त पोइ ऑडियो टेप जेका आहे उहा रिलीज़ थी वेंदी ऐं 4 माण्हू आहिनि जेके मूंखे माराइणु चाहिनि था ऐं मूंखे कुझु बि थियो त पोइ टेप रिलीज़ थींदी ऐं पोइ उन्हनि 4 माण्हुनि जा नाला साम्हूं ईंदा। इमरान ख़ान जी हयाती खे जेकॾहिं ख़तरो आहे, थ्रेट्स आहिनि, 4 माण्हुनि मां उनखे ख़ौफ़ आहे, त हाणे उन्हनि जा नाला छो नथो ॿुधाए त उनजो को हल कढी सघिजे, हुकूमत उनखे का सिक्योरिटी फराहम करे या उन्हनि 4 माण्हुनि जा चेहरा बि बेनकाब थियनि। बेनज़ीर भुट्टो पंहिंजे
वापसी खां पोइ जेको हिकिड़ो दफ़ो अटैक थियो उन खां पोइ हुन ओपनली जेके नाला खणी छॾिया जी त जेकॾहिं मुंहिंजो कुझु बि मुंहिंजे जान खे ख़तरो आहे मूंसां थिए त ही जेके आहिनि से उहे उन जा मुख हूंदा। ऐं पोइ थियो छा, उन जी जान हली वई, परवेज़ मुशर्रफ सां गॾिजी पीपुल्स पार्टी इक़्तिदार में वेठी, उहो ई परवेज़ इलाही जेको आहे सो उहो डिप्टी प्राइम मिनिस्टर ॻाल्हि जेको आहे त पहिरियों दफ़ो को अहिड़े क़िस्म जो तजुर्बो बि कयो वियो। त पाकिस्तान में त इहो को वॾो मसइलो ई न आहे, तव्हां जिन जा नाला ॾींदो उन्हनि सां गॾिजी सुभाणे वरी सियासत बि कंदो, गॾिजी वेहंदो बि, न रुॻो इहो थींदो ऐं मुमकिन आहे त उहे तव्हांजी पार्टी जा कर्ता धर्ता बि थी वञनि। त हिते ही जंहिं ॻाल्हि जेका करे पियो थो जिन नालनि जी, उन्हनि मां थी सघे थो हिकु अहिड़ो नालो हुजे जिन सां ही हींअर बि उन्हनि खे आज़ियूं नेज़ियूं कंदो हुजे त मुंहिंजे लाइ को रस्तो कढो। त ही सिर्फ़ु हिकिड़ो ईअं ई थ्रेट आहे ऐं ईअं ई हिकिड़ो जेको आहे सो पब्लिक खे अवाम खे जेको आहे सो ॿुधाइण जे लाइ त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, जेकॾहिं कुझु थियो त उन मां हूंदो। ऐं पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त बेनज़ीर वारो त खणी मुख़्तलिफ़ पासा हुया जिन खे कंहिं तरह सां चई सघिजे पियो त उनजो थ्रेट्स किथां किथां अचनि था। ऐं हिन जो जंहिं मदीने जी रियासत जी ॻाल्हि करे थो उन्हनि खां बि थ्रेट कोन्हे, ऐं जिन जे बलबोते ते हेतिरो अञा ताईं रिआयतूं मुरातूं वठे थो उन्हनि खां बि ख़तरो कोन थो थी सघे। तंहिं करे आउं इनखे त मुकमिल तरह ते रद्द थो करियां त को इन जी जान खे ख़तरो आहे। ऐं मौजूदा पाकिस्तान जी हींअर जेका सूरत हाल आहे उन में हींअर पाकिस्तान कंहिं बि तरह सां इहो अफोर्ड ई नथो करे सघे त अहिड़े क़िस्म जो को एडवेंचर थिए। चवनि था त यासिर अरफात खे जॾहिं कुझु मुआहिदा थी चुका इज़राइल सां, जी उन खां पोइ फुल जेका सिक्योरिटी जो घणो तणो जेको ऊनो हूंदो ऐं उन जेका सिक्योरिटी ते घणो फोकस हूंदो उहो ख़ुदि इज़राइल पाण हूंदो त यासिर अरफात खे कुझु न थिए। ऐं उहो इन जे करे हूंदो त हुननि खे ख़बर हुई त हिन सां हींअर जेके ॻाल्हियूं ॿोलियूं अॻिते थियूं इहे हिन जे वञण खां पोइ किथे वरी पोइ हिते रिवर्स न थी वञनि ऐं सूरत हाल सॼी मटिजी न वञे। ऐं पोइ तव्हां ॾिठो त उन खां पोइ ईअं थियो बि सही, काफ़ी शयूं जेके अॻिते वधी चुकियूं उहे पोइ हिते थी वयूं ऐं बल्कि उते बीठल आहिनि। त मूंखे त ईअं थो लॻे हींअर जेका सिक्योरिटी तव्हां ॾिठी आहे इमरान ख़ान जी, जॾहिं बि जिते बि वेंदो आहे त शहबाज शरीफ़ खां त वधीक सिक्योरिटी अथसि। बिल्कुलु उहा सिक्योरिटी केरु थो प्रोवाइड करे, उन लाइ यकीनी तौर ते को पंहिंजे खीसे मां पैसा कोन ॾींदो हूंदो। ऐं न ई का KPK गवर्नमेंट जेका आहे उन सॼे पाकिस्तान में इहा एतिरी सिक्योरिटी अफोर्ड कंदी हूंदी जो उहा हुन सां हुजे। पर ख़ुदि स्टेट हाणे इन जे लाइ जहिड़ो की पंहिंजे लाइ हुन इहा लाइबिलिटी या रेस्पॉन्सिबिलिटी करे खणी वरितो आहे त उनखे सिक्योरिटी बि ॾियणी आहे। ऐं जॾहिं वरी अहिड़े क़िस्म जूं ही ॻाल्हियूं कंदो त उन्हनि खे अञा वधीक उन जी सिक्योरिटी वधाइणी पवंदी ऐं उन ते उहे वधीक फोकस बि थींदा। त तंहिंजे करे इन जो त को आहे कोन चांस त ई थिए। बाक़ी हिकिड़ी शइ जेका आहे उहा इहा आहे त हींअर इमरान ख़ान खे जंहिं तरह सां उन जेको फेम हासिलु कयो आहे, जेका हुन पंहिंजी पॉपुलरिटी गेन कई आहे, उनखे डिफेम करण जे लाइ हू पंहिंजूं सभु तयारियूं कनि पिया। ऐं उहे डिफेम हिननि हिकिड़ी शइ त करे विधी आहे, उहा इहा आहे त अॻु में जीअं हू हर वक़्तु जेको ऐलान कंदो हो इस्लामाबाद मार्च जो, ऐं उहो जेको गुज़िरियल भेरे अची ऐं वापसि थी वियो, उन खां पोइ इहा ख़बर पइजी वई त हाणे हुन में इहा सघ कोन्हे जो इन तरह सां उहा का शइ करे सघे। तंहिंजे करे अचानक नयूं नयूं शयूं जेको आहिनि उहे ऐलान करे पियो थो छॾे। हींअर जेको हिन जेल भरियो तहरीक जो ईअं अचानक ई ऐलान करे छॾियो। ऐं दावा सां थो चवां त नंढे खां नंढी पार्टी बि जेका हूंदी आहे उहा पंहिंजे कैबिनेट जे अंदरि वेही करे गौर वीचार करे उन जे जेको आहे सो नुक़सान ऐं फ़ाइदनि ते सभिनी ते नज़रसानी करण खां पोइ कोई बि फ़ैसिलो कंदी आहे जी त कहिड़ो एक्शन खणणु घुरिजे। ऐं ही जंहिं जेल भरियो तहरीक जी ॻाल्हि थो करे उहो राणा सनाउल्ला जी ॻाल्हि इहा बिल्कुलु दुरुस्त आहे त बर्गर जेके हूंदा आहिनि उहे त छा, पर ख़ुदि हिननि जी सदी क़यादत हिकिड़े ॾींहं जे लाइ जेल में वञण जे लाइ तयारु आहे। त हुजणु त ईअं खपे त तव्हां जेकॾहिं पॉलिटिकल लीडर आहियो न ऐं तव्हां ते सियासी तौर ते केसिस जे ज़रिए प्रेशर वधायो थो वञे, तव्हां त थाणे ते वञी पाण बीह रहो त आयो आहियां गिरफ़्तारी ॾियणु, कयो गिरफ़्तार, हलां थो जेल, हफ़्तो विहारींदो, 2 हफ़्ता विहारींदो, महीनो विहारींदो, ठीकु आहे उन जी सां वधीक उनजो वज़न वधंदो ऐं पॉपुलरिटी जेका आहे ऐं वरी उनजी अवाम में जेका मक़बूलियत आहे उहा त अञा उन सां वधीक थींदी ऐं ख़ुदि जेका स्टेट आहे उहा उन खां वधीक जेको आहे पोइ परेशान थींदी।
पर तव्हां जेॾीमहिल का शइ अहिड़ी थिए थी उन चओ था त जेल जो मुंहुं ॾिसणो कोन्हे, ऐं जेल जो मुंहुं ॾिसण जे लाइ हिकिड़ो वीचारो शहबाज़ गिल आहे, उहो अंदरि वेठो आहे, हुनजी जेका आहे सा शिकिल शबीह ई तब्दील थी वई आहे, ख़बर ई नथी पए बोलती अलाए बंदि अथसि अलाए खुलियल अथसि, मूंखे कॾहिं नज़र न आयो आहे वरी मीडिया ते हींअर काफ़ी टाइम खां वठी करे। जी ऐं साॻी शइ इहा सभिनी जी आहे, फवाद चौधरी हुजे, असद उमर हुजे, त हिकिड़ो त ही पॉलिटिकल वर्कर कोन्हनि, उहे पॉलिटिकल वर्कर जेके नंढपिण खां वठी सियासी सोच सम्झ सां यको सफ़र में हलिया हुजनि ऐं नंढपिण खां वठी करे उन्हनि सियासी सफ़र में सख़्तियूं ऐं तकलीफ़ूं सचियूं हुजनि, उन्हनि उस ऐं गर्मी खे बर्दाश्त कयो हुजे ऐं ईअं ई वरी जेलनि जूं ऐं सरकार जूं सख़्तियूं जेके आहिनि उहे बर्दाश्त कयूं हुजनि। इन खां त वधीक हू जेके ही लाडली सियासत करण वारा ॿिया हुया, शरीफ़ ख़ानदान वग़ैरह, उहे बि जेलनि जा मुंहं ॾिसी आया, राणा सनावला बि ॾिसी आयो, सभु ॾिसी आया। त मुंहिंजे ख़्याल में हिननि खां इहो कमु ॾुखियो आहे। पब्लिक खे सिर्फ़ु कोशिशि कनि पिया था त इन तरीक़े सां मोबिलाइज़ कयूं, पर थी कोन सघंदो। ऐं जंहिं क़िस्म जी वरी हींअर जेका इंटरनेशनल सिनारियो में आऊं जेका ॾिसां पियो थो, जेका पाकिस्तान जे हींअर मौजूदा हुकूमत सां जी जेका शुरू थी वई आहे, डायलॉग जेको आहे सो उहो पंहिंजो अमेरिका बि हींअर उन सां वेझो थियणु शुरू थी वियो आहे। ऐं अॼु ई मुंहिंजे ख़्याल में मुलाक़ात थी आहे, जमील साहब इहे आहिनि, डोनाल्ड लू जेका आहे सा हुनजी मुलाक़ात थी आहे। ऐं उन खां पोइ यूरोपियन यूनियन साइड ते बि जेको आहे सो बिलावल वियल आहे, उहो रुगो बोर्ड जे लाइ न वियल आहे, पर यकीनी तौर ते यूरोपियन यूनियन सां रुगो हिकिड़ो इहो मामिलो बि न हूंदो, ॿिया बि मामला हूंदा जेके अंडर डिस्कशन ईंदा। ऐं उन खां पोइ एग्ज़ैक्टली त हींअर उन सां गॾोगॾु तव्हांजो अरब गल्फ कंट्रीज़ जेके आहिनि उन्हनि जो बि सॼो जेको आहे सो जेको मिज़ाज तब्दील थियो आहे, त इहे सभु शयूं बि आहिनि। तंहिं करे आउं सम्झां पियो इमरान ख़ान खे ऐं PTI खे ॾुखियो टाइम ऐं ॾुखियो वक़्तु ॾिसण जे लाइ वेझो आहे तमामु। ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इमरान ख़ान जी हिन मुबैना ऑडियो लीक में इमरान ख़ान पाण इहो चवंदे नज़र अचनि पिया त हिन वक़्तु क़ौम जाॻियल आहे, माण्हू चाहिनि था त कुझु बि थिए, को बि टिकसार थिए, पर बसि असां खटी वञूं, सही ऐं ग़लति जी ॻाल्हि ई न कयो। अहिड़े ई हवाले सां शहजीर इनाम अहमद सिंध जे इतलात वारे वज़ीर बयानु ॾिनो, रद्दअमल ॾिनो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मतिलबु सिंध जो रद्दअमल आहे त इमरान ख़ान कुर्सीअ जे लाइ कुझु बि करे सघे थो। असांजो जेके मुल्क जी सियासी माज़ी आहे सियासत जे हवाले सां, उहो शुरू में माज़ीअ में को शानदार अवां ॾिठो या उनजी या कंटिन्यूटी आहे मुनाफ़िक़त ऐं मुफ़ाहिमत जी जेका अॼु असांखे नज़र अचे पई, ऐं अहिड़े क़िस्म जा बयान या अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं? न, अवामी सियासत हिन मुल्क में तक़रीबन हिकिड़े दफ़े थी आहे, ऐं उहो थी आहे फस्ट जेको रिजीम हुयो पीपल्स पार्टी जो भुट्टे जेॾी महिल मोबिलाइज़ेशन कई, उन खां बाद बाक़ी नाले लाइ ठीकु हो। ऐं रहियो इमरान ख़ान जो, उहो सभु सियासतदान असांजा चवंदा आहिनि त फेयर आर फाउल, जेको हुजे ग़लति या सही, जेको तरीक़ो हुजे बसि मिड़ई कंहिं हिसाब सां इक़्तिदार हासिल कयूं। इक़्तिदार जेका आहे इहा हिकिड़ी पॉलिटिक्स इज़ एन इंडस्ट्री इन पाकिस्तान। इंडस्ट्री कीअं आहे, छो माण्हू फैक्ट्री लॻाए, छो माण्हू जेके आहिनि एतिरो ख़फ़ो करे ऐं उन में कोई 4 पैसा कमाए। सियासतदान थी को मिनिस्टर थी को किकबैक वग़ैरह वठनि ऐं उन में वेठे वेठा जेको आहे काफ़ी उन्हनि जी इंडस्ट्री खां वधीक आमदन थी पवंदी आहे। त जेॾी महिल उहा शइ अची वञे त फेयर ऐं फाउल जी का ॻाल्हि जेका आहे उहा रहंदी न आहे। जेको टके पैसनि जी के माण्हू के असांजा सियासतदान जीअं इमरान ख़ान उन पंहिंजो इमेज बिल्ड कयो हो, ऐं जे अहिड़ा वीडियो लीक जंहिंजी फोरेंसिक सां एग्ज़ामिनेशन कराइणु खपे, उन खां बाद त ॻाल्हि पधरी थी पवंदी, त उन में असांजो भरोसो त ज़ाहिर आहे टुटंदो जेके अवाम आहिनि। ऐं बाक़ी रहियो सुवाल त अवाम अहिड़े हिसाब सां ई पोइ सठंदा इहे मामला त बाबा ठीकु आहे, हीअ हिते आया आहिनि इंडस्ट्री पंहिंजी हलाइण लाइ, पॉलिटिकल इंडस्ट्री, त जेके बि आहिनि जिथे बि आहिनि उहे पैसा वैसा ठाहिनि ऐं पंहिंजी ताक़त ॾिसो न। तव्हां असां जेके हिकिड़ो एवरेज क्लास जो माण्हू आहे ऐं मिडिल क्लास जो माण्हू आहे, उहे इक़्तिदार में तव्हांखे जे नज़र बि कॾहिं को इको दुको अची वञे त उन्हनि खे का उन्हनि जी से न हूंदी, उहो टोकन सिंबॉलिक करे छॾींदा आहिनि। बाक़ी जेके कमाइण खाइण वारा आहिनि उहे हिते इनर सर्किल जा माण्हू हूंदा आहिनि न, जंहिं वटि ताक़त बि हूंदी आहे, कमाइण खाइण बि हूंदो आहे। त असांखे इहो तस्लीम करणु खपे। जे तस्लीम करे वठंदा तूं त असांजो स्ट्रेस लेवल थोरो घटिजी वेंदो। बाक़ी असांजो आहे कमु आहे त असां माशरे खे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि साम्हूं ॿुधाईंदा रहूं ऐं घटि में घटि असां इहे कॉन्ट्रीब्यूशन करे था सघूं, असां इहे कॉन्ट्रीब्यूशन कंदा रहंदासीं। थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, त साॻे मामले ते तव्हांजो कमेंट 30 सेकंड्स आहिनि, प्लीज़ ब्रीफ कजो।
माज़ी खां वठी आउं त सम्झां थो पाकिस्तान जे शुरू वारे ज़माने खां वठी करे जेका हक़ीक़ी उसूल परस्त ऐं सही दग ते हलंदड़ सियासत हुई उनखे पंहिंजो परवान चढ़ण ॾिनो ई न वियो। शुरूआती टाइम खां वठी करे उन्हनि सभिनी खे जेको आहे सो जेके बि अहिड़ा हुया जेके सियासतदान उन्हनि सभिनी खे हिननि वठी करे साइड लाइन करे छॾियो। उन खां पोइ जी जेका सियासत आहे उहा मुसलसिल इन ते ई आहे। उनजो हिकिड़ो मुख्य सबबु इहो आहे त हिते ॻठजोड़ी सियासत जो जेको बुनियादु विधो वियो, जंहिंजो आउं त चवंदुसि त जिन्ना साहिब जे डेथ वारे इन खां वठी करे उन में साईं GM सैयद, पोइ अब्दुल समद अचकज़ई या ख़ान गफ़ार ख़ान या जेके बि उन वक़्त जा पुराणा सियासतदान जेके प्री पार्टीशन हुया, जेके उसूलनि जे बुनियाद ते सियासत जिन कई पए, अवाम जे लाइ जिन सियासत कई पए, उन्हनि सभिनी खे सियासत खां हटायो वियो। वेंदे ख़ुदि जिन्ना जी भेण जेका आहे फातिमा जिन्ना, उनखे कीअं साइड लाइन कयो वियो। उन खां पोइ जेके बि हुननि सियासतदान अॻिते आंदा त पहिरें मरहले में उन्हनि जेको आहे सो ब्यूरोक्रेसी, जुडिशरी, उन्हनि जी गठजोड़ी सियासत, उन खां पोइ वरी सियासतदाननि जी ऐं अस्करी कुवतुनि जी उन्हनि जी गठजोड़ी सियासत, उन खां पोइ हींअर जेको दौरु हले पियो थो, हाणे मुकमिल तरह ते उन्हनि जी कंहिंजी गिरफ़्त आहे ई कोन। तंहिंजे करे ही सभु शयूं जेके थियनि थियूं, इक़्तिदार खे ई सिर्फ़ु हर को वेझे सम्झण लाइ या वेझे करण लाइ, इक़्तिदार ताईं पहुचण लाइ जेके हक़ीक़ी दरवाज़ा आहिनि उहे दरवाज़ा खड़काइनि था, उन्हनि दरवाज़नि तां इक़्तिदार हासिलु कनि था। इहो ई सिर्फ़ु आहे, बाक़ी न को अवाम जी ताक़त आहे, न को अवाम जी ताक़त जे ज़रिए आहे। ऐं केर बि इन्हनि मां ही हिपोक्रेसी हिन पाकिस्तान जे शुरू खां वठी जीअं ई सियासत जो हिकिड़ो पहिरियों ॾहाको उनखे ई शुरू कयो जेकॾहिं, त उतां खां वठी करे सियासत में मैक्सिमम या घणो पीरियड हिपोक्रेसी जो ऐं उन ई क़यादत खे अॻिते आणे करे लीडर करे पेश करण जो रहियो आहे। जी ठीक है। प्रोफेसर राम भट्टी साहब थैंक यू सो मच, डॉक्टर यूसुफ शेख साहब थैंक यू सो मच, नसीर मेमन साहब थैंक यू सो मच ऐं डॉक्टर जमील अहमद खान साहब अवां जी बड़ी महिरबानी। नाज़रीन, ऑडियो लीक जी नई जेका एपिसोड आहे उहा अॼु साम्हूं आई आहे ऐं इमरान ख़ान मुबैना हॉर्स ट्रेडिंग में मुलविज़ इन में ॾेखारियो वियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कईसूं ऐं उनखां पोइ राणा सनावला जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई, ख़ासि तौर ते जहिड़ो रद्दअमल ज़ाहिर कयो आहे शजीलिना मेमून या मरियम औरंगज़ेब, मजमूई तौर ते मुल्क ते कहिड़ो असरु पवे थो। इमरान ख़ान पारां लॉन्ग मार्च जे जो ऐलान त अञा ताईं न कयो वियो आहे, पर जेके ॻाल्हियूं कयूं हुयूं उनखां पोइ वरी जेल भरियो तहरीक जो अॼु ऐलान कयो इमरान ख़ान ऐं उनजो चवणो त हुकुमरान असांखे छा गिरफ़्तार कंदा, असां पाण जेल भरियो तहरीक जी शुरूआति कंदासीं। राणा सनावला चयो त इमरान ख़ान रुगो लॉन्ग मार्च जो ऐलान करे खेसि अहिड़ो सरप्राइज़ ॾींदासीं जो हू कुझु बि करे न सघंदो। ॾिसण में ईअं पियो अचे त हाणे जंहिंखे चइबो आहे गेम ऑफ नर्व्स, आसाबनि जी जेका जंग आहे उहा हिन वक़्तु शुरू थी चुकी आहे। इन जो मुल्क ते कहिड़ो असरु पवंदो, केतिरो असरु पवंदो, ईंदड़ प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।